محمد وآله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ليس لك من الأمر شيء أو يتوب عليهم أو يعذبهم فإنهم ظالمون صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم। हिजरत जे चौथे साल सफ़र महीने में हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबनि खे दीन जी तबलीग के महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ों रवाना थिया कि वरी अहिड़ा जिन खे इलाइक़नि जा माण्हू वठण आया जैसे असांजे इलाइक़नि में ज़रूरत आहे इस्लाम जा मुबल्लिग अचनि तुंहिंजा ग़ुलाम तुंहिंजा सहाबी अचनि अची दीन जी तबलीग कनि ऐं उन में काफ़ी इस्लाम जे अंदरि दीन जे अंदरि इज़ाफ़ो थींदो। माण्हू तयारु आहिनि इस्लाम में दाख़िल थियण जे लाइ, पर को रहबर हुजे को रहनुमाई हुजे माण्हुनि खे तालीम ॾिए। ख़ुसूसन हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पंहिंजे सहाबनि मां चूंड फरमाई 70 ॼणा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तयारु फरमाया। जॾहिं इहे 70 ॼणा रवाना थिया तो हिकिड़ो मुनाफ़िक़ हो जंहिंजो नालो इब्न तुफ़ैल हुयो, उन काफ़रनि खे इतलाह ॾिनो जेके इस्लाम जा दुश्मन हुया, इतलाह ॾिनो त हिन तरफ़ बि असां हलूं था पिया ऐं असां सां गॾु महबूब खे सलाह सम्झा उहे कारी मुबल्लिग गॾु आहिनि जेके दीन जी तबलीग जे लाइ निकिता आहिनि। तो तव्हां कंहिं जॻह ते अचो, उहा जाइ ॿुधायो, असां हिनखे वठी था अचूं। उहो रस्ते ते हिकिड़ी जाइ हुई बेर माऊना, बेर सॾा खूह खे माऊना जो खूह हुयो। जॾहिं उन जॻह ते अची हिननि पंहिंजी जाइ मुक़ररु कयूं ऐं उते वेठा अची त मथां काफ़रनि जो हमिलो थी वियो। उहे घणा हुनजी तइदाद घणी हुई, जेके बि मुंहिंजे महबूब खे सलाह सम्झा सहाबी आहे सभु शहीद थी विया। इहो 4 हिजरी जो वाक़ियो आहे, सफ़र जे महीने में। उहे मुबल्लिग इस्लाम महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ग़ुलाम राह हक़ में शहीद थी विया। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि ख़बर पहुची त साईं जेके दीन जी तबलीग तव्हां रवाना कया काफ़रनि धोखो कयो ऐं उन्हनि खे शहीद करे छॾिया। अलाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दिलि जे मथां ॾाढो मलाल थी पियो, एॾो मलाल थियो, वॾो सदमो पहुतो। ऐं ईअं थींदो बि आहे, जेको अलाह जे रस्ते में कमु कनि था ऐं माण्हू उन्हनि खे तकलीफ़ ॾियनि था न, त उन्हनि जी दिलि में वॾो अहसासु पैदा थींदो आहे, वॾो असां कयूं बि था ऐं ग़लति बि नथा कयूं, सही कयूं था पिया, पर इन जे बावजूदि बि असांखे हीअ तकलीफ़ छो थी अचे त उनखे तालीम वठणु घुरिजे अलाह जी क़ुर पाक जी हिन आयत सबूरी जे मां जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि जे मथां बि इहो वक़्तु आयो। पर महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ल्ब अनवर खे वॾो सदमो पहुतो, वॾी तकलीफ़ पहुती, आज़माइश हुई, इम्तिहान हुयो। पोइ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात उन्हनि जे लाइ दुआ बद फरमायो। हालांकि अलाह जो महबूब रहमत लिल आलमीन काइनात जे लाइ रहमत आहे, पर महबूब खे जेके कुनूत नाज़िला चइबो आहे उहा हिन वक़्तु मनसूख़ आहे। कुनूत नाज़िला अलाह जे महबूब सुबुह जी निमाज़ में कुनूत नाज़िला पिया पढ़नि त मौला इन्हनि खे पकड़, इन्हनि जे मथां पंहिंजे अज़ाब खे नाज़िल फरमाए ऐं इन्हनि खे सज़ा ॾे जिन मुंहिंजे बेगुनाह सहाबनि खे शहीद कयूं जेके विढ़ण कोन विया हुआ, जंग जे लाइ न विया हुआ, बल्कि दीन जे पैगाम ॾियण जे लाइ निकिता हुआ। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं कुनूत नाज़िला शुरू कई त अलाह ताला जी ज़ात बाबरकात हिन आयत मुबारक नाज़िल फरमायो, महबूब तूं दुआ न घुर, तुंहिंजे शान जे मुताबिक़ इहा दुआ न आहे, छोजो तूं काइनात जे लाइ रहमत लिल आलमीन। फरमाए त लैस लक मिनल अम्रि शयुन, मगर तुंहिंजे लाइ हिन अमर में का शइ न आहे। वयतूब अलैहिम औ युअज़िबहुम फइन्नहुम ज़ालिमून इन्नहुम ज़ालिमून। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अल्लाह उन्हनि खे तौफ़ीक़ तौबा जी ॾे त बि रब जी मर्ज़ी आहे, या अल्लाह उन्हनि खे अज़ाब करे उहा अल्लाह जी मर्ज़ी आहे, पर उहे त ज़ालिमनि जिन ज़ुल्म कयो आहे। पर तूं पंहिंजी ज़ुबान जे मथां इहे लफ़्ज़ न आठ। छो अल्लाह मना फरमाई? छोजो इहो ज़ुबान सां लफ़्ज़ कढणु इहो बि ख़िलाफ़ सबिर आहे। हथ सां त कंहिंखे ईज़ा ॾियणु, तकलीफ़ ॾियणु, बदिलो वठणु, पलांद वठणु,
इहो त ॿी शइ आहे, पर ज़बान सां जेको लफ़्ज़ ॻाल्हाइनि पिया, जेके दिलि जे अंदरि तकलीफ़ आई उनजो इज़हार ज़बान सां फरमाइनि पिया, त मौला तूं इन्हनि खे गिरफ़्त फरमाए त अलाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात सुञा बि तव्हां सब्र अख़्तियार कयो, इहो फ़ैसिलो तव्हां पंहिंजे रब जे मथां छॾे ॾियो। या त अलाह ताला उन्हनि खे तौबा जी तौफ़ीक़ ॾींदो, या त अलाह ताला उन्हनि जे मथां अज़ाब फरमाईंदो। बाक़ी तूं सब्र कंदे त मां तोखे अजर अज़ीम अता फरमाईंदुसि। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात पोइ कुनूत नाज़िला पढ़ण तर करे छॾियूं, जेका पढ़नि पिया, यानी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात मन फरमाए। ऐं हिन मां इहो सबक़ बि मिले थो त कंहिंखे पिटिजे न, कंहिंखे पारां थो न ॾिजे, बर्दाश्त। मज़लूम जी त आदत हूंदी आहे, न पुॼी सघे त पोइ वठी रड़ियूं कंदो, पारां ता ॾींदो, पिटींदो, हुनखे अंदर जी बाहि खां ईअं थींदो आहे जो नथो पुॼी सघे ज़ालिम खे, त छा करे। पर इन हालत जे अंदरि बि इंसान खे, मोमिन खे सब्र अख़्तियार करणु घुरिजे, जो सब्र जो अजर अलाह वटि तमामु वॾो आहे। फरमाए त वलिल्लाहि मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्द, जेको आसमाननि में आहे, जेको ज़मीनुनि में आहे, सभु इहो अलाह जो आहे। आसमाननि में छा आहे, ज़मीनुनि में छा आहे, हिकिड़ी मख़लूक उहा आहे जेका पंहिंजे अखियुनि सां असां ॾिसूं था पिया, सम्झे न, हुनखे सभु आलम अजसाम, आसमान आहिनि न, इहो आलम अजसाम आहे, सिज चंड सितारा आलम अजसाम आहे। पर अलाह जी ॿी मख़लूक आहे जेके चइबो आहे आलम मलकूत, जेका नज़र कोन अचे पर आहे, उहा आहे पर नज़र कोन थी अचे पई। यानी ॿ क़िस्म अलाह जी मख़लूक आहे, पर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए थो आसमान ऐं ज़मीन मुंहिंजी अलाह जी मख़लूक सां भरियल आहिनि, का विछी कोन्हे की ख़ाली, एॾी अलाह जी मख़लूक आहे। पर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए सभु अलाह जे वास्ते आहिनि, आसमाननि वारा बि ज़मीननि वारा। भई यग़फ़िरु लिमन यशाअ व युअज़्ज़िबु मन यशाअ, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जंहिंखे घुरे त हुनखे बख़्शिश फरमाए, जंहिंखे घुरे त हुनखे अज़ाब फरमाए। वल्लाहु गफ़ूर रहीम, ऐं बेशक अलाह ताला बख़्शणहार ऐं रहम कंदड़ आहे। अहिड़ियूं ॿई ॻाल्हियूं ॿुधायूं त रब जी मर्ज़ी आहे, जंहिंखे बख़्शे त बि मर्ज़ी वारो आहे, जंहिंखे अज़ाब करे त बि मर्ज़ी वारो आहे। पर पछाड़ी में पंहिंजो तारीफ़ कहिड़ो कराई, फरमाए त वल्लाहु गफ़ूर रहीम, ईअं न फरमाई त वल्लाहु शदीदुल इक़ाब, यानी अलाह सख़्तु अज़ाब कंदड़ पकड़ींदड़ आहे, न, रब जी मर्ज़ी आहे। पर अलाह जो इरादो मुबारक कहिड़ो आहे, जो वल्लाहु गफ़ूर रहीम, अलाह हमेशह बख़्शिश जे पासे खे वठंदो आहे, पंहिंजे रहम वारे पासे खे वठंदो आहे। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात खे पंहिंजे बंदनि जी इहा सिफ़त ॾाढी पसंदि हूंदी आहे, जेके अफ़ो कंदा आहिनि, दरगुज़र कंदा आहिनि, माफ़ु कंदा आहिनि। ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात खे इहा ॿारनि जी सिफ़त ॾाढी प्यारी हूंदी आहे। हदीस पाक में आहे, पाण जेको कावड़ ऐं गुस्से जे टाइम जे अंदरि दरगुज़र करे थो पियो, त अलाह बि पंहिंजे जलाल वारे ॾिहाड़े पंहिंजे माने जे मथां दरगुज़र फरमाई। जेको कावड़ जे अंदरि, गुस्से जे अंदरि सज़ा ॾियण जे बजाए ऐं उन शख़्स खे माफ़ु करे थो पियो, उनखां बदिलो नथो वठे, उनखे सज़ा नथो ॾिए, पाण त क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं अलाह जी बारगाह में हाज़िर थींदो, उहो अलाह जे जलाल वारो ॾींहुं हूंदो, जॾहिं सख़्तु नाराज़गी वारो ॾींहुं हूंदो। पर उन जे ॾिहाड़े अलाह जलाल जे हूंदे पोइ बि पंहिंजे बाने जे मथां दरगुज़र फरमाए। हिकिड़ी सुठी सिफ़त आहे अफ़ो वारी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे पंहिंजे कलाम मजीद फ़ुरक़ान हमीद जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।